बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, हिन वक्त असां हिते बेरानी जे भर में ये असांजो दोस्त आहे मंठार बागराणी, हिन जी 125 एकड़ बनी आहे, काटन लॻल आहे ऐं सॼी काटन जेका आहे सॼी बनी घुमिया आहियूं। त जॾहिं बनी घुमण खां पोइ सची पुछी त एॾी ख़ुशी थी त हीअ सॼी बनी असांजी बनी खां भली आहे। छो हिकिड़ो त किथे गोथ कोन्हे को, ॿियो त वण जो कद ही तव्हां ॾिसो असांखे किथे पियो हुजे। हिन वक़्तु हिते जॾहिं असांजे बुबे खां मथे माना कद आहे, इहा पोज़ीशन आहे ऐं फ्रूटिंग बि जाम आहे ऐं तक़रीबन जेको आहे हिन वटि लॻल आहे 111। अच्छा, बाक़ी रहियो मसइलो इहो त हिन इलाइक़े में ग्रीनरी वधीक हुअण करे जेसिड, थ्रिप्स, वाइट फ्लाई, इहे टई प्रॉब्लम्स आहिनि। उनजे लाइ जेको आहे जेको सोल्यूशन आहे उनखे ॿुधायूं था त छा करणु घुरिजे। बाक़ी जनरल तौर ते फ़सुलु जेको आहे त उहो VVIP आहे। हिन हिते मकादो खई मंठार, तव्हां ॿुधायो त तव्हां पोइ हिते पंहिंजे ॻोठ ते बनियूं तमामु भलियूं आहिनि, पर उन्हनि हिननि में फ़र्क़ु आहे? हा, माना हीअ अञा हुन खां वधीक न? वधीक बिल्कुलु न। हीअ बनी जहिड़ी नसरपुरा जी असांखे सिखंदी। हा बिल्कुलु नसरपुर खां, छो जो उन करे ग्रीनरी वधीक हुअण करे जेसिड हिते वधीक आहे, थ्रिप्स वधीक आहे, अछी मक वधीक आहे, त उनजी मैनेजमेंट करणी पवंदी। ऐं वैरायटियूं माशाल्लाह कदावर लॻल आहिनि। हिकिड़ो 111 लॻल आहे, ॿियो KZ 181। जी सर। अच्छा, टोटल वण घणा लॻल आहिनि तव्हांजे हिते? हिते असांजा वण तक़रीबन 90 एकड़नि ताईं। 90 एकड़ वण लॻल आहिनि। बाक़ी ॿी जेका बनी आहे सा कासारीअ लाइ, का बसर जे लाइ, इन हिसाब सां रखंदा आहिनि। बहरहाल अलाह ताला तव्हांजी महिनत खे कामयाबु कंदो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी त ज़बरदस्त फ़सुलु थियो आहे। ऐं बाक़ी जेको आहे त हीअ जेके वैरायटियूं आहिनि तव्हांखे ॿुधाई रहिया, त हिन में फ्रूटिंग त पंहिंजी जॻह ते हीअ आहे न, गोगड़ा लॻा आहिनि सभु कुझु, पर हीअ अल्टीमेटली 80 ॾींहंनि खां पोइ माल खणंदो आहे। जेको हीअ आहे पंहिंजो 111, उन माना जल्दी माल कोन खणंदो आहे। जी ॿी वैरायटियूं स्टार्टिंग में खणंदियूं आहिनि, हिन जी पछाड़ी भली हूंदी आहे। जॾहिं बारिशूं पवंदियूं न, हीअ जेका बारिश पई आहे उहा बि हिते तमामु घटि पई आहे। माना अञा छो जो वण ते हीर थो पए, मिटी पई आहे, मिटी माना धोई कोन सघियो आहे, यानी सफ़ा थोरी पई आहे। पाणी जी पोज़ीशन कीअं आहे हिते? पाणी से जाम आहे, हा न? जी जी। हा, त अलहमदिल्ला पाणी जी पोज़ीशन बहितर आहे ऐं उमेद था कयूं त जेको आहे हिननि खे सुठी रोज़ी मिलंदी हिते। बसि महिनत जी जेको आहे ज़रूरत आहे, महिनत हीअ कनि पिया। ऐं कणकूं बि हिन इलाइक़े में भलियूं थींदियूं आहिनि ऐं ज़मीनूं सभु अछियूं ऐं हिरख ज़मीनूं आहिनि। ॿिए पासे सिमनालो बि अथनि, जेकॾहिं को मींहुं वग़ैरह पियो त जेको आहे हीअ पाणी माना निकाल बि करे सघनि था। त इहा मालूमात हुई हिन बेरानी वारे इलाइक़े जी, जेका तव्हां दोस्तनि सां शेयर कईसूं। महिरबानी तव्हां दोस्तनि जी।